नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल आराफ़ आयत नंबर 31 खां वठी 32 खां वठी 39 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन्हनि खां पुछो मन हर्रम के हराम कई ज़ीनत अल्लाही ज़ीनत यानी आराइश जो सामान अल्लाह ताला जी तरफ़ां जेको अल्लती उहो जेको अख़रज हुन कढियो या पैदा कयो लि इबादिही पंहिंजे बंदनि जे लाइ व तय्यबाती मिनर रिज़्क़ ऐं पाकीज़ा शयूं रिज़्क़ मां। कुल इन्हनि खे चओ हीअ लिल्लज़ीन आमनू ही उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन ईमान आंदो फ़िल हयात दुनिया जी ज़िंदगी में ख़ालिसतन यौमल क़ियामती ऐं ख़ालिस यौम ॾींहुं क़यामत जे लाइ क़यामत जे ॾींहुं यानी ख़ालिस या सिर्फ़ु ईमान वारनि जे लाइ हूंदियूं इहे आसाइशूं नेमतूं अल्लाह ताला जूं। दुनिया में त अल्लाह ताला काफ़िर खे बि ॾिए थो ऐं मोमिन खे बि ॾिए थो। कज़ालिक नुफ़स्सिलुल आयाती अहिड़ी तरह असां खोले बयानु कयूं था आयात खे लिक़ौमिन वास्ते उन्हनि माण्हुनि जे लाइ यालमून जेके इल्मु रखनि था। यानी कंहिंजो इल्मु उन ॻाल्हि जो इल्मु त छा अल्लाह ताला हराम कयो छा अल्लाह ताला हलाल कयो। कुल इन्हनि खे पुछो या इन्हनि खे चओ इनमा यकीनन हरम रब्बी अल फ़वाहिश हराम कयो मुंहिंजे रब बेहयाई जे कमनि खे या ॻाल्हियुनि खे मां ज़हर मिन्हा जेको उन्हनि मां ज़ाहिर हुजे वमा बतन जेको उन जो पोशीदा हुजे यानी बेहयाई जी ॻाल्हियूं जेके ज़ाहिर हुजनि या पोशीदा हुजनि। वल इस्म वल बग़ीय बग़ैरिल हक़ वल इस्म ऐं गुनाह वल बग़ीय ऐं ज़ुल्म बग़ैरिल हक़ ना हक़ व तुशरिकू बिल्लाही ऐं इहो त तव्हां शरीक ठहिरायो अल्लाह ताला सां गॾु मालम उन्हनि शयुनि खे लम न युनज़िल बिही न नाज़िल कई जंहिंजे लाइ सुल्ताननि का दलील व तक़ूलु इहो त तव्हां चओ अल्लाही अल्लाह ताला जे मथां माला जेको ला न तालमून तव्हां जेको नथा ॼाणो या जंहिंजो इल्मु नथा रखो। वली कुल्ली उम्मतिन अजल वास्ते हर उम्मत जे हिकु वक़्तु मुक़ररु आहे। फ़इज़ा जा पोइ जॾहिं अची वञे थो अजलुहुम वक़्तु मुक़ररु उन्हनि जो ला यस्तख़िरून न उहे पोयां हटनि था सात घड़ी भर वला यस्तक़दिमून ऐं न ई उहे अॻियां वधी सघनि था। या बनी आदम ए औलाद आदम इम्मा यातियन्नकुम अगरि अची वञनि तव्हां ॾांहुं या जॾहिं इम्मा यातियन्नकुम जंहिं वक़्तु अचनि तव्हां वटि रुसुलुम मिनकुम रसूल तव्हां माई यक़ुसून अलैकुम जेके बयानु कनि तव्हां ते आयाती मुंहिंजी आयात खे फ़मन इत्तक़ा पोइ जेको तक़वा इख़्तियार कंदो व असलह ऐं पंहिंजी इस्लाह कंदो फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम पस न हूंदो को ख़ौफ़ उन्हनि जे मथां वला हुम यहज़नून ऐं न ई उहे ग़मगीन थींदा। वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना ऐं उहे माण्हू जेके इनकार कनि था असांजी आयात जो वस्तकबरू ऐं उहे तकबुर कनि था अनहा उन्हनि खां उलाइका अस्हाबुन नार इहे उहे माण्हू आहिनि जेके दोज़ख वारा आहिनि। हुम फ़ीहा ख़ालिदून उहे उन में हमेशह रहण वारा आहिनि। फ़मन अज़लमु पोइ केरु वॾो ज़ालिम मिमन इफ़्तरा उनखां जेको घड़े अलाही कज़िबन अल्लाह जे मथां कूड़ औ कज़्ज़ब बि आयात ही या इनकार करे हुनजी आयात जो उलाइक इहे ई माण्हू आहिनि यनालुहुम पहुची रहंदो उन्हनि खे नसीबुहुम उन्हनि जो नसीब या लिखियलु जेको उन्हनि जे लाइ मिलियल किताबी जेको उन्हनि जे लाइ किताब में लिखियलु आहे यानी जेको उन्हनि जे क़िस्मत में हूंदो उहो उन्हनि खे ज़रूरु पहुची रहंदो। हता इदा जाअतहुम रुसुलुना एसिताईं जो अची वेंदा उन्हनि वटि असांजा मोकिलियल यानी फ़रिश्ता अल्लाह जा मोकिलियल फ़रिश्ता यतवफ़ौनहुम उहे जेके फ़ौत कंदा उन्हनि खे क़ालू ऐन मा कुंतुम यानी उन्हनि जी रूह क़ब्ज़ करण जे वक़्तु क़ालू उहे फ़रिश्ता उन्हनि खे चवंदा ऐन मा कुंतुम किथे आहिनि उहे
तदऊन जिन खे तव्हां सॾींदा हुआ पुकारींदा हुआ मिन दूनिल्लाही अल्लाह खां सिवा क़ालू उहे माण्हू चवंदा ज़ुल्लू अन्ना गुम थी विया असां खां व शहीदु ऐं गवाही ॾींदा अला अनफुसिहिम पंहिंजो पाण जे मथां अनहुम यकीनन उहे कानू हुआ काफ़रीन कुफ़र करण वारा या काफ़िर क़ालत ख़ुलू फ़ी उममिन उन्हनि खे चयो वेंदो त दाख़िल थी वञो उम्मतुनि में गिरोहनि में क़द तहक़ीक़ ख़लत में क़ब्लिकुम तहक़ीक़ जेके गुज़री चुका आहिनि तव्हां खां पहिरीं मिनल जिन्नी वल इंस जिननि ऐं इंसाननि मां फिन्नार बाहि में कुल मां पोइ जॾहिं बि दख़लत उम्मतुन लानत पोइ जॾहिं बि दाख़िल थींदो का बि उम्मत या को गिरोह उहो लानत कंदो उख़्तहा पाण जहिड़ी जेका उन जहिड़ी पहिरीं उन में हूंदी जहन्नुम में उन जे मथां हता इज़तदारकू एसिताईं जो उहे गॾु थी वेंदा फ़ीहा उन में किथे जहन्नुम में जमिया सभु क़ालत चवंदी उख़राहुम पोइ अचण वारी उम्मत ली ऊलाहुम पहिरीं वारी खे उन्हनि मां पहिरीं वारी उम्मत जे लाइ रब्बना ए असांजा रब हा उलाई इहे उहे माण्हू आहिनि अज़ल्लूना जिन गुमराह कयो असांखे फ़आतिहिम पस ॾे इन्हनि खे अज़ाबन ज़िफ़न अज़ाब ॿीणो मिनन्नार बाहि जो क़ाल लिकुल्लिन ज़िफ़ुन अल्लाह ताला फरमाईंदो त वास्ते हर एक जे ॿीणो अज़ाब आहे वलाकिन ला तअलमून ऐं लेकिन तव्हां नथा ॼाणो वक़ालत ऊलाहुम ऐं चवंदी पहिरीं उन्हनि मां पहिरीं जमात उन्हनि मां ली उख़राहुम ॿी वारी जे लाइ जेका पोयां उन्हनि जे आई हूंदी जहन्नुम में फ़मा कान लकुम पस न आहे तव्हांखे अलैना असांजे मथां मिन फ़ज़लिन का फ़ज़ीलत फ़ज़ूक़ु बस चखो तव्हीं बि अज़ाब बिमा कुंतुम बवजा उन जे जो हुआ तव्हीं बि तक़सिबून जेका कमाई कंदा या जेके तव्हां अमल कंदा उन्हनि जे करे तव्हीं बि हाणे अज़ाब खे चखियो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।